कार्यक्रम जी शुरुआत ही मां जोग सां ऐं जाग सां कयां थो पियो। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। हे वक्त आ पंहिंजे वाधारे जो देश सां गॾु गॾु हलणो आ। हे वक्त आ पंहिंजे वाधारे जो देश सां गॾु गॾु हलणो आ। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। तो हिम्मत कर विश्वास वॾो हे धरती धीरज वारनि जी। तो हिम्मत कर विश्वास वॾो हे धरती धीरज वारनि जी। जेके देश भक्त ऐं साहसी थिया हेमू कालाणी प्यारनि जी। जेके देश भक्त ऐं साहसी थिया हेमू कालाणी प्यारनि जी। थिया अमर शहीद। केरु थियो पंहिंजो अमर शहीद पंहिंजे सिंधियत लाइ? थिया अमर शहीद कंवर प्यारा झूलण जी जय जय करणी आ। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। सिंधियुनि जी या पहचान या आहिनि गुरमुख सुहिणा माण्हू। सिंधियुनि जी या पहचान या आहिनि गुरमुख सुहिणा माण्हू। कर्मठ कुर्बत हिम्मत वारा हीअ साहस कौशल जा माण्हू। कर्मठ कुर्बत हिम्मत वारा हीअ साहस कौशल जा माण्हू। सभु नंढड़े वॾे जो साथ करे सभ खे वरी गॾु गॾु हलणो आ। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। उथ जाग सिंधे देर न कर वेलवरे नाचणिया। ऐं हे जेको आख़िरी शेर आहे मां चाहींदुसि त हर हिकु माण्हू हिन शेर में पंहिंजे पाण खे मौजूदु फरमाए ऐं पूरी ताड़ियुनि सां मुंहिंजो साथ निभाए। मोहन जो दड़ो थो जग खेॾे सिंधियुनि जे गौरव जी गाथा। मोहन जो दड़ो थो जग खेॾे सिंधियुनि जे गौरव जी गाथा। मिठड़ी बोलिया अदब भरी आ जन्म ॾिनो सिंधुअ माता। मिठड़ी बोलिया अदब भरी आ जन्म ॾिनो सिंधुअ माता। सब हथ जोड़े करे नमन कयूं पावन सिंधुअ तट हलणो आ। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। उथ जाग सिंधे देर न कर वही वेलवरे नाचणिया। वही वेलवरे नाचणिया। वाह, धन्यवाद। अॼु मां ॾींहं सेशन में वेठो हुअमि त कंहिं भाउ चयो मूंखे नालो यादि नथो अचे छो त कंहिं कारण सां विच में उथिणो पियो। कंहिं चयो की युवा अॻियां नथा अचनि, युवा सिंधियत ख़तमु थी वेंदी, सिंधियत हीअं थी वेंदी। लॻे थो हाणे कुझु टाइम खां पोइ सिंधी का साहित्य जी ॻाल्हि कोन थींदी। उहे अगरि हिते वेठा हुजनि त हीउ सबूत आहे की सिंधियत जेसिताईं तव्हां सभु आहियो कॾहिं ख़तमु कोन थींदी। तव्हां चाहियो आहे आर्तवार जो ॾींहुं आहे, मॉल तव्हां लाइ खुलियल आहे, फिल्मूं लॻल आहिनि, तव्हां सुठियूं फिल्मूं वञी सघो पिया। तव्हां सभु पैसे वारा आहियो, 100 रुपए टिकट वठंदा आहियो, 400 जो पॉपकॉर्न खाईंदा आहियो। सिंधी असां अहिड़ा मन असांजो एॾो वॾो आहे। उहो सभु छॾे करे संडे जे ॾींहुं परिवार सां गॾु अगरि तव्हां हिते अची आहियो त इहा अश्योर्ड आहे की सिंधियत कॾहिं ख़तमु कोन थींदी। इहो तव्हां सबूत ॾेई छॾियो आहे हिते अची करे। मां वॾे सिक ऐं सम्मान सां गॾु भेण द्रौपदी चंदानी सां निवेदन कंदुमि त पंहिंजी प्रस्तुति ॾींदी। सभिनी खां पहिरियों सदा हयात
नारायण श्याम साहब खे मां प्रणाम थी कयां, हिन मंच खे प्रणाम थी कयां। मुंहिंजी रचना जो पढ़ण वारी आहियां हिकु गीत नंढड़ो सो तो लाइ। नारायण श्याम रचनाकार हा प्रेम जा सौंदर्य जा, वधीक उन्हनि जो प्रेम सौंदर्य जे मथां आहे। इहो गीत बि हिकु प्रेम गीत ई आहे। डेडिकेट थी कयां आदरणीय नारायण श्याम साहब खे। तो लाइ। आकाश नीरो तोले 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 संसार सुहिणो तोले 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 हर शय में तू ही तू, हर शय कंहिंजे लाइ तोले 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 आकाश नीरो तोले 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 सज बिखेरे रोशनी चंद्र बिखेरे चांदो के सज बिखेरे रोशनी चंद्र बिखेरे चांदो की गुल टिड़न विखेरन खुशबू तू ही बुधाए कंहिंजे लाइ तोले 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 आकाश नीरो तोले 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 दिलड़ी मुंहिंजी हरदम हर पल नाम वठे बस तुंहिंजो सुपना उड़ंदड़ अखड़ियूं मुंहिंजियूं ख्वाब सजाइन तुंहिंजा साहब मुंहिंजो हरदम हर पल अचे वञे थो कंहिंजे लाइ तोले 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 आकाश नीरो तोले 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 संसार सुहिणो तोले तोले तोले। वाह। अॼु जे ॾींहुं असां सदा हयात नारायण श्याम खे यादि करे रहिया आहियूं त मूंखे चयो वियो हो हिकु ख़ुदि जी रचना हिकु उन्हनि जी रचना। अॼु पहिरियों भेरो मूंखे इहो मौक़ो मिलियो आहे कि मां हेतिरे वॾे अदीब जी कविता पंहिंजे मुख मां चवी सघां त तव्हां सभई ॿुधंदा, कहिड़ी ग़लती हूंदी मूंखे माफ़ु कंदा। थैंक यू। गीत आहे इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं। वाह। अखियुनि लाइ चश्मो लाहे छॾियो। ॾिसो न साईं, गहरियूं गहरियूं कारियूं अखियूं ॾेखारणियूं त पवंदियूं। अखियूं पहिरीं चश्मो पातनि वरी लाहे छॾियनि जिन अखियूं त ॾेखार। चश्मो अखर पढ़ण लाइ, अखियूं ॾेखारण लाइ। इहो कवित्री जो मन ज़ोरदार ताड़ियूं अहिड़े मन लाइ। क्या बात है, क्या मोहित बात। भाउ खे थैंक यू आहे। कंटिन्यू थी कयां। इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं सुहाग रात जा सुहाग रात जा सुहिणियूं प्यारियूं अखियूं
गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं कॾहिं ॼण त पंहिंजन खां पंहिंजियूं घणो हो कॾहिं ॾिस त पंहिंजन खां पंहिंजियूं घणो पंहिंजियूं घणो कॾहिं ॼण त धारियनि खां धारियूं अखियूं कॾहिं ॼण त धारियनि खां धारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं मुहबत मथां मुहबत मथां वस न कंहिंजो हले मुहबत मथां वस न कंहिंजो हले न कंहिंजो हले निमाणियूं बणियूं माण वारियूं अखियूं निमाणियूं बणियूं माण वारियूं अखियूं निगाहूं निगाहुनि में रहिजी वयूं निगाहूं निगाहुनि में रहिजी वयूं ई झट झुकियूं मरम मारियूं अखियूं ई झट झुकियूं मरम मारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं हो पलकुनि जो घूंघट अधूरो खुलियल हो पलकुनि जो घूंघट अधूरो खुलियल कुंवारियूं लगन अॼु कुंवारियूं वाह 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 कुंवारियूं लगन अॼु कुंवारियूं अखियूं सुहाग रात जा सुहाग रात जा सुहिणियूं प्यारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं ऐं कारियूं अखियूं इहे गहरियूं गहरियूं क्या बात है ऐं कारियूं अखियूं निश्चित ही मां कॾहिं हिकु त ज़ोरदार ताड़ियूं पहिरीं नारायण श्याम जन जी हिन रचना लाइ थी वञे मां तव्हांखे ऐं मूंखे सदैव इहो लॻंदो हूंदो तव्हांजो अनुभव वॾो आहे तव्हां वधीक कवि सम्मेलन अटेंड कया हूंदा मां थी सघे थो उमिरि घटि आहे घटि कया हुजनि पर जॾहिं कवि सम्मेलन में असां घर मोटंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे असांजी अखियुनि में वेॾो मतिलबु वार अखियूं पंहिंजे पाण खे ई वणणु लॻंदियूं आहिनि माना अखियुनि ते बि सॼी कविता लिखी सघे थियूं एॾे सुठे नमूने त हिकदमि ज़ोरदार ताड़ियूं नारायण श्याम जन लाइ थी वञनि ॾिसो असां अॼु छा घणेई दफ़ा असांखे ठॻियो वेंदो आहे अॼु असां ॿियनि खे ठॻियो आहे कीअं माण्हू जेके घर वेठा आहिनि उन्हनि सोचियो हूंदो अञा प्रोग्राम शुरू थींदो नेतागिरी थींदी फोटू वोटू माला वाला पाईंदा पोइ त प्रोग्राम शुरू असां तेज़ी पहुची वेंदासीं हाणे उन्हनि खे कहिड़ो ख़बर हू जेॾी महिल ईंदा पोइ असां नेतागिरी शुरू कंदासीं त जेके टाइम ते अची आहिनि ज़ोरदार ताड़ियूं हुन लाइ असां मिली करे टकियो आहे सभिनी खे अॼु अचो त हाणे मां पंहिंजे कवि त ॾाढा सुठा आहिनि मां उन्हनि सां प्यार बि कंदो आहियां ऐं उन्हनि जे बारे में शायदि कंहिंखे इहा ॻाल्हि न ख़बर हूंदी छो त मां उन्हनि जे परिवार जो हिसो आहियां मां उन्हनि जो भाइटियो बि आहियां रिश्ते में मुंहिंजा काका आहिनि कन्हैयालाल शेवाणी साहिबु इहा ॻाल्हि मां हिन मंच ते इन करे ॿुधाइणु चाहींदुमि कॾहिं बि इंडिया पाकिस्तान जो मैच थींदो त काके जो मसाले जो कमु आहे
काका ढोलक ॾाढो ज़ोरदार वॼाईंदा आहिनि, तव्हांखे ख़बर हुजे अलाए न ख़बर हुजे त असांजे पाड़े में असांजे घर हिक ई गिटीअ में घर हूंदो, छो त असांजी रिश्तेदारी आहे। त इंडिया पाकिस्तान जो मैच हूंदो, अगरि इंडिया खटे वञे त काका पाण ढोल अची वॼाईंदा चौराहे ते, असां ॾाढो नचंदा हुआसीं। अहिड़ो सुभाउ हिननि जो आहे, ख़ुशीअ में ख़ुशि रहंदा आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं मुंहिंजे काका कन्हैयालाल शेवाणी साहिब जिन लाइ। महिरबानी। जेको चयई हा चवंदुसि, बाक़ी ॻाल्हियूं ॿिए हूंदियूं हुयूं। हा, पाण लाइ छो धुल वॼाईंदा, अलाए कंहिंजे लाइ वॼाईंदा, मूंखे त मैच लाइ लॻंदो हो न। हाणे ॻाल्हियूं कहिड़ियूं ईंदियूं इहो भॻवानु ॼाणे, चाची ॼाणे। अॼु सुबुह वटि नारायण शाम जो जनम ॾींहं जो जेको हिननि जी यादि में प्रोग्राम आहे, उन माहौल खे ज़िंदा रखंदे तव्हांजे साम्हूं ॿ गज़ल पेश आहिनि। हिकिड़ो गज़ल नारायण शाम जो आहे, ॿियो मुंहिंजो आहे। त हीअ गज़ल चूंडण लाइ नारायण शाम जो एतिरी महिनत थी लॻे, कागर ते उतारियो त जेके उहे शाइर लिखनि था, मां बि शाइर आहियां, गज़ल लिखिया आहिनि, पर असांजा सभु गज़ल ऐं नारायण शाम जो हिकिड़ो गज़ल, तॾहिं उहो भारी पवंदो आहे। एतिरे आला दर्जे आहे शाइर नारायण शाम आहे। ऐं उहो गज़ल कागर ते उतारियल मां तव्हांजे साम्हूं पेश थो कयां। वाक़िफ़ त पे लॻो पर नालो न यादि आयो, वाक़िफ़ त पे लॻो पर नालो न यादि आयो, खांउसि न मूं पुछो ऐं हुन बि न ख़ुदि ॿुधायो। उल्फत जी आग तोड़े ॿरंदी रहे हमेशा, उल्फत जी आग तोड़े ॿरंदी रहे हमेशा, नफ़रत जे ॾंभ लेकिन साॻी तरह लुछायो। छा शानदार आहे मंदर जी हुअ इमारत, छा शानदार आहे मंदर जी हुअ इमारत, अंदरां थी जो बि आयो छो भुड़कंदो ई आयो, अंदरां थी जो बि आयो छो भुड़कंदो, सिज शहर में उहो ई हर हंधि आहे साॻियो, सिज शहर में उहो ई हर हंधि आहे साॻियो, घर घर में रोशनीअ पर हीअं रंग छो मटायो। मंझंदि जी रोशनी पिण एॾी न आहे रोशन, मंझंदि जी रोशनी पिण एॾी न आहे रोशन, संझा जो आहे भल पर इसरार सायो सायो, सम्झम न लफ़्ज़ तुंहिंजा, सम्झम न लफ़्ज़ तुंहिंजा, ॻाल्हायो पर तो जीअं थे, सम्झम न लफ़्ज़ तुंहिंजा, ॻाल्हायो पर तो जीअं थे, आवाज़ मामूं तुंहिंजो दिलि जो पतो लॻायो, मन में हुजे ई कुझु ऐं तन मां न थिए ई ज़ाहिर। आख़िरी शेर आहे, मन में हुजे ई कुझु ऐं तन मां न थिए ई ज़ाहिर, छो शाम पाण आहे तो पाण खां लिकायो। वाह। हिकु नज़म आहे कुझु सेकंडनि जो, उन जो गज़ल। रोज़ रोज़ दलालनि जा फ़ोन, साईं हीअ ज़मीन मुंहिंजे हथ में आहे, साईं हूअ ज़मीन मुंहिंजे हथ में आहे, तव्हांखे खपे? तंग थी पियुसि। हिकु ॾींहुं मूं दलालनि खे फ़ोन लॻायो, हिकु ॾींहुं मूं दलालनि खे फ़ोन लॻायो त असांजे वॾनि जी ज़मीन जॾहिं तव्हांजे हथ में अचे त फ़ोन लॻाइजो। वाह, क्या बात त ॿुधाइजो, जिंदाबाद ॿुधाइजो। हिकु ॾींहुं मूं दलालनि खे फ़ोन कयो, जॾहिं असांजी वॾनि जी ज़मीन तव्हांजे हथ में अचे त ॿुधाइजो। उहो ॾींहुं ऐं अॼोको ॾींहुं वरी कंहिं दलाल जो फ़ोन न आयो। हाणे गज़ल मुंहिंजो पंहिंजो लिखियलु तव्हांजे साम्हूं। गॾो गॾु सफ़र में हुआ केतिरा, गॾो गॾु सफ़र में हुआ केतिरा, किनारे ते पहुची ॿुॾा केतिरा। वाह। गॾो गॾु सफ़र में हुआ केतिरा, किनारे ते पहुची ॿुॾा केतिरा, ठहनि कोन था हू कॾहिं पाण में, ठहनि कोन था हू कॾहिं पाण में, जहां में रहनि था ख़ुदा केतिरा। वाह। ठहनि कोन था हू कॾहिं पाण में, जहां में रहनि था ख़ुदा केतिरा, रुगो दर्द पोयां ॾिठा दर्द थम, रुगो दर्द पोयां ॾिठा दर्द थम, अञा पोयां ईंदा अञा केतिरा। वाह। रुगो दर्द पोयां ॾिठा दर्द थम, अञा पोयां ईंदा अञा केतिरा, टिकण वक़्तु ॾींदो
अलाए घणो सुबाए रखूं था वॻा केतिरा, ॾई ज़ख़्म दिलि ते, ॾई ज़ख़्म दिलि खे दवा भी कयनि, ॾई ज़ख़्म दिलि खे दवा भी कयनि, मां अहसान तिन जा मञा केतिरा। हिकु धमाको थियो, ॿुधूं रोज़ था, हिकु धमाको थियो, धमाको त हिकिड़ो मुआ केतिरा। वाह काका वाह। महिरबानी। हाणे मां वॾे सिक ऐं सम्मान सां गॾु आवाज़ थो कयां दादा शत्रुघ्न केसवाणी साहिब जिन सां निमाणी वेनिती आहे तव्हां पंहिंजी रचना प्रस्तुत कंदा। सभिनी खे नमन। बिना कंहिं भूमिका जे सेवा में हाज़िर आहियां। कुझु थधियूं, कुझु गरम फुड़ियूं, कुझु बौछार लघु कविताऊं। मन जो लिखियो, मन जो लिखियो त लफ़्ज़ रुसी विया, मन जो लिखियो त लफ़्ज़ रुसी विया, सच लिखण सां पंहिंजा। वाह कयो। वाह 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 वाह। त फुर्सत खणी आई खजानो, फुर्सत खणी आई खजानो, हिकु कोप चांहि, हिकु पेन, हिकु डायरी ऐं हिकु तूं। हू ज़हर पियारे हां, हूअ ज़हर पियारे हां त दुनिया जे नज़रुनि में अचे हां, हूअ ज़हर पियारे हां त दुनिया जे नज़रुनि में अचे हां। सो हुन ईअं कयईं जो मूंखे वक़्त ते दवाई न ॾिनई। वाह, हाणे इहा वाह वारी ॻाल्हि, ज़ोरदार ताड़ियूं। वाह। मुफ़लिसियत ते लिखी कहाणियूं, मुफ़लिसियत ते लिखी कहाणियूं माण्हू थी विया अमीर। हिते सूर विकामंदा आहिनि बाज़ार में। माना त तूं लफ़्ज़नि जो जादूगर आहीं, माना त तूं लफ़्ज़नि जो जादूगर आहीं, जे वफ़ा जे लफ़्ज़ ते मुंझी त मूंखे यादि कजांइ। हाणे थोरो सो मूड चेंज था कयूं त साइकिल खे बि सुध हुई, लॻभॻि 40 साल पुराणी ॻाल्हि थो चवां, त साइकिल खे बि सुध हुई, चैन लहंदी हुई तुंहिंजी घिटीअ में। क्या बात है, क्या वाह साईं वाह। पेरीअ में बि पान खाओ। साइकिल खे सिधी चैन लही तुंहिंजी घिटीअ में, असांजी गाॾियूं कोन थियूं ॿियनि घिटियुनि में, तव्हांजी चैन लही। वाह वाह, ज़ोरदार ताड़ियूं हिन चैन लाइ हिकु दफ़ो। क्या बात है यार, वाह वाह वाह। ऐं राह तकींदे महसूसु कयो, राह तकींदे महसूसु कयो, इंतज़ार खां लंबो ॿियो को लफ़्ज़ आहे ई कोन। ऐं इन हिकिड़ी आख़िरी मां ॿुधाईंदुमि, उन खां पोइ हिकु कविता ॿुधाईंदोमांव, उहा बि नंढी थी आहे। मूं लफ़्ज़नि खे चांहि जो सॾु ॾिनो आहे, मूं लफ़्ज़नि खे चांहि जो सॾु ॾिनो आहे, ॻाल्हि ठहंदी त कविता ज़रूरु ठहंदी। वाह। हाणे जेका इन मीटिंग जेका थी असांजी चांहि सां लफ़्ज़नि सां, उन मां हिकु कविता ठही आहे, त उहा तव्हांजे साम्हूं पेश थो कयां, उन खां पोइ वापसि कुर्सीअ ते वेहंदुमि। वाह वाह वाह। हा, प्रोग्राम कविता ही करायो ना, चिंता न कयो। कविता भेण खे हा हा, चिंता न कयो, हलण ॾियो हलण ॾियो। हुन पुछो छो बेसबब रुसी थो, हुन पुछो छो बेसबब रुसी थो, मूं चयो तुंहिंजो मञाइणु सुठो थो लॻे। हुन पुछो मुंहिंजो मनु तोतां छो नथो भरिजे, मूं चयो मोहबत जी काई हद न थींदी आहे, मूं चयो त मोहबत जी काई हद कोन थींदी आहे। हुन पुछो मां तोखे एतिरो छो थी वणां, मूं चयो जानू हादसा थींदा रहंदा आहिनि। वाह वाह साईं वाह। थी हादसा, स्वागत आहे। तव्हां गॾाया कंहिंसां की अकेला आया आहियो? माना भाभी त कोन आई आहे? अकेलो आयो आहियां भाई, तॾहिं त। हुन पुछो मां अचानक तोखे रोआरे विझां त, मूं चयो मूंखे भउ आहे तूं बि भिॼी वेंदीअ।
भाऊ तव्हां घर जूं ॻाल्हियूं हिते छो पिया कयो? यही तो बाहियूं कर, एॾो प्यारा यही तो बाहियूं कढाऊं न। ज़ोरदार ताड़ी यार, ज़बरदस्त, मज़ो अची वियो भाई, वाह। हुन पुछो बरसाति जी सचाई छा आहे? मूं चयो ककरनि जूं अखियूं रोअनि थियूं। हुन पुछो उदासीअ ते बि कुझु छो नथो लिखी? मूं चयो पहिरियों दर्शनी त ॾे, उदासी ॾिसां त सही। तव्हां अंकल हिकु हा, मां अंकल चई सघां थो न तव्हांखे? तव्हांखे सभु ईअं पिया ॾिसनि ॼण को क्राइम पेट्रोल पियो हले, माना हिन खां पोइ छा चओ थो? मतिलबु एॾो मोहबत हुई माण्हुनि जे अखियुनि में, स्वागत आहे। ऐं मां तव्हांखे इन करे विच विच में टोकियां पियो, तव्हांजी शिकिल मुंहिंजे सहुरे सां मिलंदी आहे एक्चुअली, त अलाए जे ॾिठो हूंदो उहो सहमत थी सघे थो हिन ॻाल्हि सां। मुंहिंजे भाई साहब समनाणी साहब ग़लति थो जाम आहे, डंद बाबा हथु मथे थो करे। न मां छा आहे करे हू जेॾी महिल ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाए कोन सघंदो आहियां, मां सॼी बाहि हिते ई कढंदुमि। हा मिलाराईंदा साईं, हिकु दफ़ो मिलंदो। हिकु दफ़ो छा थियो, हा छा आहे जेको रिश्तो थींदो आहे न, मां 2 मिंट मां खणा कविता भेण। रिश्तो जेको थींदो आहे न, न्याणे जो सहुरे वारो डप जो रिश्तो थींदो आहे। भले केरु केतिरो प्यार करे, अॼु आया आहिनि अचो अचो वियो वियो, सहुरे खे बि डपु हूंदो आहे, नाराज़ न थी वेंदा आहियूं, न्याणे खे बि डपु हूंदो आहे, घरवारी धड़का त कोन ॾींदी कुझु चवंदुमि त ॿिन्ही पासे इहो। त हिकु दफ़ो छा थियो, मुंहिंजी घरवारी न ठहे कोन पई, साल 2 साल त असां ईअं कढियासीं, 4 साल थिया आहिनि। मूंखे लॻो यार हेॾी दिक़त आहे त मां ॻाल्हि कंहिंसां कयां? भई माल ख़राबु निकिरंदो, फैक्ट्रीअ में फ़ोन कंदासीं न, कंहिंखे फ़ोन कंदासीं? त मां फैक्ट्रीअ खे फ़ोन लॻायो मुंहिंजे सहुरे खे, त मां चयो काका कर ख़बर। चई काका छो थो चई, पापा चवंदई। चयो पापा त ठीकु आहे, मूंखे तव्हां सां मिलणो आहे। हाणे इहो ॿुधी मुंहिंजो सहुरो वीचारो 2 मिंट लाइ ईअं घबराइजी वियो। हुनखे लॻो हूअं त पहिरीं कॾहिं ईअं कोन ॻाल्हायो अथई, त चई पुटु अचु घर। चयो मां घर वकर कोन ईंदो, अचु चंचल चौराहे ते। माना असां जीअं 2 सिंधी या केरु पाण वेठा कोन, अचु मैदान ते, त असां बैरागढ़ अचु चंचल चौराहे ते। चंचल चौराहे जयराम हुते चांहि वारो आहे न, जेको असां चांहि कट वरितीसीं, त हाणे चांहि पियूं पिया, त मां हिमत त कई चवण जी, पर हाणे अंदर मां त डपु हो न मूंखे। त मां जीअं ई चवां पापा, त हाणे आवाज़ु त कोन निकितो, मूंखे रोइणु अची वियो। मुंहिंजो पापा, मां ॾाढो परेशान आहियां, ॾिसो मुंहिंजी भेण नाले ईअं थी चए, मां नाले ईअं थी चए, मां कीअं सहंदुमि? हाणे मां जो थोरो रोआं त मुंहिंजो सहुरो ओचकारूं भरे रोइणु लॻो। मां चयो यार, मां इन गिलास छॾायो, मां पैसा ॾिना टोकन और ॿिए पासे में, तव्हां मुंहिंजी इज़त सां ई वेंदी हली, मां नओं मुखी ठहियो आहियां। लॻे पूरा ताड़ी वॾा हिकदमि मुंहिंजे लाइ, वाह। त मां छा इहो ॿुधाइण, सेल्फ मार्केटिंग ज़रूरी आहे भाई साहब, वरी मथां चुनाव लॻा पिया आहिनि। मां छा कयो, मां पंहिंजे सहुरे खे वठी पासे वठी वियुमि, भाऊ हाणे तव्हांजी मिले थी शिकिल, इन करे तव्हांजे नथो न्यारियां। त मां चयो भाई तव्हां छो पिया रो? चई पुटु तोखे त थान मां 5 मीटर कपिड़ो ॾिनो आहे, हिनजी मां सॼो थान त मूं वटि आहे, मूंखे ख़बर आहे तूं घणो लोड़ींदो हूंदे। इहो केरु सावरनि पासे वेठो हुजे त महिरबानी करे न ॿुधाइजो। हा वेठा आहिनि, मां हथ थो जोड़ियांव, खिल मस्ती जी ॻाल्हि आहे। हा मां तव्हांखे पहिरीं ॾिसी छॾियो, हिन करे मुंहिंजो आवाज़ु हेॾी देरि निकितो कोन, यादि त मूंखे शुरू में ई अची वियो इहो चुटकुलो। पर हाणे तव्हां सभु मुंहिंजी पार ते कजो न, इहा ॻाल्हि पहुचे न घर ताईं, न त मां घर कोन पहुचंदुमि। हा ध्यानु कजो, न्याणो आयो आहे, ईअं न मूंखे पूरो कजो, छॾियो यार। हाणे ॾिसो तव्हां ईअं कंदो त मुंहिंजा प्रोग्राम ई बंदि थी वेंदा, त तव्हां चाहियो त अगरि मां मंच ते ईंदो रहां त घर महिरबानी करे हितां जी ॻाल्हि हिते ई छॾे वञिजो। ज़ोरदार ताड़ियूं हिकु दफ़ो असांजे रायपुर जे भाउ कैलाश शादाब जन लाइ। साईं खिल भोग थी वियो, थोरो हाणे सीरियस थियूं था कविताउनि में। कविता आहे पहिरियों, उनजो शीर्षक आहे दॿा। दॿा असांजी ज़िंदगी में ॾाढो महत्व रखनि था। घर जो सॼो सामान, सीधो कणिक, दालियूं, मिर्च, चांहि, कपिड़ा, एसि ताईं जो गोरियूं बि असीं सभु दॿनि में रखंदा आहियूं। इहे नंढा वॾा डिघा चौरस गोल दॿा कॾहिं माण्हुनि जी शिकिलियूं अख़्तियार करे असां सां ॻाल्हाईंदा बि आहिनि। दॿा असांजे जीवन जो हिसो आहिनि, घर जे मेंबरनि जियां। इहे दॿा महीने जे आख़िरी तारीख़ुनि में अक्सर अंदरि में हिकु बेचैनी ऐं भउ बि पैदा कंदा आहिनि। उन्हनि जे अंदरि जी हवा बूसाट ओचितो ई अव्हां जो हथु खीसनि जो सैर करे मोटी ईंदो आहे। अम्मा खे अक्सर दॿा पटींदे ॾिठो हो त पैसा अलाए कहिड़े दॿे में रखिया आहिनि, विसरी वेंदो हुउसि। कॾहिं दॿे अंदरि दॿो रखी असीं कोशिशि बि कंदा आहियूं इन ख़ाल खे भरण जी, लिकाए रखंदा आहियूं, ख़ुशियुनि सां गॾु उन्हनि में पंहिंजा कूड़ बि। कॾहिं दॿे अंदरि दॿो रखी असीं कोशिशि बि कंदा आहियूं इन ख़ाल खे भरण जी, लिकाए रखंदा आहियूं, ख़ुशियुनि सां गॾु उन्हनि में पंहिंजा कूड़ बि। कॾहिं दॿे अंदरि दॿो रखी असीं कोशिशि बि कंदा आहियूं इन ख़ाल खे भरण जी, लिकाए रखंदा आहियूं, ख़ुशियुनि सां गॾु उन्हनि में पंहिंजा कूड़ बि।
ऐं के अपारदर्शी दॿा अक्सर अव्हां जे खामियुनि खे ढके बि छॾीनि था, खामियूं जेके राज़नि जियां राकासी आहिनि। ऐं के अपारदर्शी दॿा अक्सर अव्हां जे खामियुनि खे ढके बि छॾीनि था, खामियूं जेके राज़नि जियां राकासी आहिनि। ऐं किथे किथे वरी इन्हनि दॿनि में जॻह हवा लाइ बि जॻह कोन हूंदी आहे। उन्हनि जे अंदर जूं शयूं वॾे मान सां असां न निहारींदियूं आहिनि, वॾी मौज में हूंदे बि उन्हनि दॿनि खे पेट जी ॻौराइण खां परेशान ॾिठो आहे। ऐं किथे किथे इन्हनि दॿनि में हवा लाइ बि जॻह कोन हूंदी आहे। उन्हनि जे अंदर जूं शयूं वॾे मान सां असां न निहारींदियूं आहिनि, वॾी मौज में हूंदे बि उन्हनि दॿनि खे पेट जी ॻौराइण खां परेशान ॾिठो आहे। कपिड़नि बदिरां बासण ॾींदड़ माईअ सां अम्मा खे अक्सर बहस कंदे ॾिठो हो। अम्मा चवंदी हुई, दॿा घर जो शान आहिनि, इहे वॾा वॾा दॿा कॾहिं बि विकिणजा आहिनि न, कॾहिं त आख़िर इन्हनि में कणिक चांवर भरे रखिबा। ओचितो कुझु जादुई दॿनि अची मुंहिंजे घर जो सॼे माहौल खे ई मटे छॾियो आहे। हू असांजे सोचनि ते कब्ज़ो करे असां सभिनी खे पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाइण लॻा आहिनि, ऐं मां वाइड़नि वांगुरु बसि ॾिसां थो वेठो। ग़ज़ल जा कुझु शेर ॾिसंदा। कॾहिं साण मूंखे वठी थो हले हू, कॾहिं राज़ दिलि में रखी थो हले हू, ख़बर नाहे ज़ालिम करण छा थो चाहे, छुरी ऐं मलम गॾु खणी थो हले हू। असांखे असांजूं ई ॻाल्हियूं ॻणाए, असांजे कहर खां बची थो हले हू। असांखे असांजूं ई ॻाल्हियूं ॻणाए, असांजे कहर खां बची थो हले हू। अञा पेर पाड़ुनि में उलझल अथसि कुझु, घड़ी हू बीहे थो, घड़ी थो हले हू। रुगो रेत ते जिना ॿेड़ी हलाई, रुगो रेत ते जिना ॿेड़ी हलाई, उन्हनि लाइ हवाऊं खणी थो हले हू। शेर ॾिसंदा। उथारे के बादल अंदर जी चिता मां, उथारे के बादल अंदर जी चिता मां, सुकल समुंड ते बि वसी थो हले हू। उथारे के बादल अंदर जी चिता मां, सुकल समुंड ते बि वसी थो हले हू। आख़िरी शेर। ॾेई फूक शादाब खे हू छिकनि था, को सिगरेट वांगे ॿरी थो हले हू। कॾहिं राज़ दिलि में रखी थो हले हू, कॾहिं साण मूंखे वठी थो हले हू, ख़बर नाहे ज़ालिम करण छा थो चाहे, छुरी ऐं मलम गॾु खणी थो हले हू। वाह 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 वाह। सिगरेट सां यादि आयो कि कॾहिं ट्रक जे पुठियां लिखियलु पढ़ियो त यादि अची वियो कि ये तो ज़िंदगी सिगरेट की तरह है, ये बुझनी है, ज़िंदगी सिगरेट की तरह है, ये बुझनी है, तू कश ले न ले। त हिन ज़िंदगीअ जा कश वठंदा हलो, मज़ो माणींदा हलो। ज़िंदगी पंहिंजी स्पीड सां हली रही आहे, तव्हां बि उनजी स्पीड में उन चकर में तव्हां बि अची वञो त हीउ चकर जॾहिं गोल गोल घुमंदो त तव्हांखे वधीक मज़ो ईंदो। हाणे हिन अॼु जे हिन कवि सम्मेलन जो जेको नंढड़ो सो असां कार्यक्रम रखियो, उनजे आख़िरी जी कवि जे रूप में दादा नंदलाल दलाणी साहब तालिब साहब सां निवेदन कंदुमि त अची पंहिंजी रचना ॾींदा। ज़ोरदार ताड़ियूं, सॼो सदन ताड़ियूं वॼाए करे कवियुनि खे उत्साह ॾिए ऐं असां सुठे नमूने तव्हांजी सेवा करे सघूं। अॼु जंहिं शख़्सियत जे यादि में असां हिते इकट्ठा थिया आहियूं, सदा हयात साईं नारायण श्याम, मां खेसि नमन थो कयां। ऐं असांजा बुज़ुर्ग हिते वेठल आहिनि, मां उन्हनि खां आसीस घुरंदे दुआऊं थो वठां ऐं हीउ ख़तो उनजे अॻियां पेश थो कयां त दुआउनि जो अव्हांजी तलबगार आहियां मां, दुआउनि जो अव्हांजी तलबगार आहियां मां, घुरां कुझु ॿियो त गुनाहगार आहियां मां, तालिब ते नज़र करम कंदा रहिजो, अव्हांजी इनायत जो शुक्रगुज़ार आहियां मां। वाह। ऐं हाणे हिकु ग़ज़ल तरन्नुम में। दिल में लॻो तीर मूंखे, वाह वाह वाह। तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे, वाह वाह वाह। अहिड़ो दिल में लॻो तीर मूंखे, तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे। वाह। सुहिणी सूरत ॾिसी दिल ॾिनी मूं मिठा, सुहिणी सूरत ॾिसी दिल ॾिनी मूं मिठा, सूर कंहिं
कंहिंसां सलिया अॼु ताईं सठा सुहिणी सूरत ॾिसी दिलि ॾिनी मूं मिठा सूर कंहिंसां सलिया अॼु ताईं सठा तुंहिंजे फ़िक्र कयो फ़क़ीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे अहिड़ो दिलि में लॻो तीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे वाह तुंहिंजे दीदार लाइ वेठो रहूं ॾिसां तुंहिंजे दीदार लाइ वेठो रहूं ॾिसां अची हिकु वार हा छो मां तो लाइ सिकां तुंहिंजे दीदार लाइ वेठो रहूं ॾिसां अची हिकु वार हा छो मां तो लाइ सिकां ॾींदो केरु मिलण जो धीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे अहिड़ो दिलि में लॻो तीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे थी दिलड़ी रोए ॾींहं रातियूं मां तूं चङी तरह ॿुधिजांइ ॿुधाई थी दिलड़ी रोए ॾींहं रातियूं हाणे कंहिंसां कयां रूह जूं बातियूं थी दिलड़ी रोए ॾींहं रातियूं हाणे कंहिंसां कयां रूह जूं बातियूं न को साथ ॾिए थो शरीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे ग़ज़ल जो आख़िरी शेर मरी वेंदुसि पिरी तुंहिंजे सोज़ में सोज दुख दर्द सोज़ मरी वेंदुसि पिरी तुंहिंजे सोज़ में पियो थो दर दर फिरां तुंहिंजी खोज में मरी वेंदुसि पिरी तुंहिंजे सोज़ में पियो थो दर दर फिरां तुंहिंजी खोज में छो तालिब कई राहगीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे अहिड़ो दिलि में लॻो तीर मूंखे तुंहिंजे इश्क कयो दिलगीर मूंखे क्या बात है, अहिड़ो क्या? दिलि में लॻो जिंदाबाद, तीर जिंदाबाद। मूंखे वाह वाह इश्क कयो दिलगीर मूंखे मां हिननि खां पुछो ही वञनि पिया जेॾी महिल पहिरीं त मां पुठियां ॻाल्हाइण थियो त मां पुछोमांनि भाई नारी भाऊ ई छो चई हुनजो नालो नारी आहे न इन करे त हाणे हेॾे सामाजिक मंच त ॿिए नाले थोरी था चई सघनि त ग़लति नारी भाऊ लाइ सभु इहो ई वीचार रखंदा आहिनि ज़ोरदार तालियूं नारी भाऊ जिन लाइ सॼी कविता उन्हनि खे समर्पित थी असां अजायो हिते वेठा हुआसीं मां हिकिड़ो कंहिं कवित्रीअ जो मूंखे शेर यादि अची वियो कवि सर में ॿुधो आहे की तव्हां जहिड़नि बुज़ुर्गनि लाइ हाणे मां तव्हांखे बुज़ुर्ग थो चवां हले न जैसा तन दिख रहा वैसा मन कीजिए जैसा तन दिख रहा वैसा मन कीजिए चीनी कम का न कोई जतन कीजिए तीर्थ के दौर में प्यार करते नहीं ये भजन की उम्र है भजन कीजिए त इहो तव्हां बि इहो कंदो हू बि तव्हां कंदो त असां छा कंदासीं बाक़ी असां पटाड़ा विकिणियो वञी करे इश्क बि तव्हां कयो सिंधियत बि तव्हां हलायो त असां छा कयूं असां गाॾो लॻायूं बसर विकिणूं छा कयूं अचो त हाणे इहा महफ़िल हिते ई भोगदा विझूं तव्हां केॾां था वञो फ्लाइट आहे तव्हांजी ईअं प्रोग्राम उथी ॿुधाइजे फ्लाइट आहे माण्हुनि खे लॻे थो वॾो आयो यार फ्लाइट माण्हू इहो बि चई सघे वञिणो आहे पर फ्लाइट आहे असांजो इहो जलो आहे सिंधियुनि जो ज़ोरदार तालियूं फ्लाइट वारनि लाइ बि ऐं जेके पंध आहे ॾिसो मां प्रोग्राम में ॿिनि जो ॾाढो सम्मान कंदो आहियां शोभा दी ॿुधी वञो ॿिनि खे मां पहिरें पवंदो आहियां हिकु त जेके पंहिंजी गाॾी खणी ईंदा आहिनि ऐं जेके उन्हनि सां गॾु वेही ईंदा आहिनि त जेके वेही ईंदा आहिनि उन्हनि खे त पहिरें पवंदो आहे जेके गाॾीअ में विहारे ईंदा आहिनि उन्हनि खे ॿ दफ़ा पवंदो आहे जेसिताईं हू कोन ईंदा हू केॾां वेंदा त जेके पंहिंजियुनि गाॾियुनि में 4-4 माण्हू विहारे आया उन्हनि खे मां अची पहिरें पवंदो तव्हां वेठा त केॾा वेंदा बसुनि में थोरी वेंदा राति जो सीअनि में अचो त हाणे भेण कविता इसराणी खे आमंत्रित थो कयां महिरबानी मोहित मां सचमुच चाहींदसि कि हिकु भेरो सभु ॼणा मिली करे हिननि लाइ ताड़ियूं वॼाए छॾियूं सभिनी युवा कवियुनि लाइ मां आमंत्रित करणु चाहींदसि हाणे असांजे विच में मौजूदु आदरणीय कन्हैयो शेवानी साहब जिन खे कि उहे अचनि ऐं ॿिन्हिनि महिमाननि सां अनुरोध आहे कि कन्हैयो शेवानी साहब जिन जो स्वागत कनि मां
आदरणीय दादा चेलाराम आनंदानी साहब ऐं मोहन लालवानी साहब जिन सां अनुरोध कंदसि कि असांजे विच में मौजूदु शत्रुघ्न जेसवानी साहब जिन जो स्वागत कनि। तव्हां बिलासपुर न सिर्फ़ु सुठा लेखक आहियो, तव्हां ड्रामा डायरेक्टर भी आहियो ऐं आर्टिस्ट भी ॾाढा सुठा आहियो। ज़ोरदार ताड़ियूं इन्हनि जे लाइ नींड ॾियणु चाहींदसि भाउ कैलाश शादाब खे कि उहे अचनि ऐं दादा आनंदानी ऐं मोहन लालवानी जिन सां अनुरोध आहे कि उन्हनि जो स्वागत कनि। कैलाश शादाब जी जो असांजे विच में श्री राधा कृष्ण आडवाणी जी मौजूद आहिनि। मां उन्हनि से अर्ज़ु कंदसि कि मंच ते अचनि ऐं भाउ ठाकुर पंजवानी खे आमंत्रित करणु चाहींदसि कि उहे बि मंच ते अचनि। मनोज बुधवानी जो स्वागत कनि। भाभी सीमा सपनानी द्रौपदी चंदानी जो सम्मान कंदी। भाउ ठाकुर पंजवानी ऐं राधा कृष्ण आडवाणी जी सां अनुरोध है कि गोवर्धन आहूजा जिन जो स्वागत कनि। ओम आहूजा खां पोइ असांजे विच में शहडोल मां आयल आदरणीय चंदन बहरानी जी हिन सेमिनार में बहिरो वठण आया। चंदन बहरानी जी, उन्हनि सां अर्ज़ु आहे कि अॻिते अचनि ऐं ज्ञान जी ऐं श्रीचंद जी सां अनुरोध है कि उन्हनि खे सम्मानित कनि। असांजे विच में हिकु अहिड़ो शख़्स मौजूदु आहे जेको ॾाढी ख़ूबसूरत फ्लूट वॼाईंदो आहे, बांसुरी वॼाईंदो आहे। भाउ राजेश परसरामानी, मां उन्हनि खे अर्ज़ु कंदसि मंच ते अचनि ऐं आमंत्रित करणु चाहींदसि श्री सुरेश चंदानी जी खे मंच ते कि उहे अचनि ऐं उन्हनि जो स्वागत कनि। राजेश परसरामानी जी जे बारे में विशेष रूप सां ॿुधाइणु चाहींदसि। विज़ुअली हैंडीकैप्ड आहिनि, हिननि खे नज़र जी थोरी प्रॉब्लम आहे, पर सिंधियत सां सचो प्यारु कंदा आहिनि। नागपुर मां आया आहिनि असांजे हिन सेमिनार में भागीदारी ॾियणु। मां श्रीचंद ज्ञान लालवानी जी ऐं सुरेश चंदानी जी सां अनुरोध कंदसि कि उन्हनि जो सम्मान कनि। ज्ञान जी ऐं दादा विशाल दरियानी सां अनुरोध है कि गुलाब लधानी जो सम्मान कनि। इंदौर मां आयल श्री सुरेंद्र लचवानी जी खे आमंत्रित करणु चाहींदसि कि उहे मंच ते अचनि ऐं गुज़ारिश कंदसि NCPSL जे सदस्य राजेंद्र प्रेमचंदानी जी सां कि हू सुरेंद्र लचवानी जी जो स्वागत कनि। आदरणीय तुलसी नैनवानी जी सां भी अनुरोध है कि उन्हनि सां गॾु अचनि। सुरेंद्र लचवानी जी अॼु सॼे सेमिनार जो ॾाढो ई बहितरीनु नमूने संचालन कयनि। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे कि जेका भूमिका तव्हां निभाईंदा आहियो, ॿिए ज़िम्मेदारियूं हूंदे तव्हां उन्हनि खे पूरो न करे सघंदा आहियो, त अहिड़े में तव्हांखे तलाश हूंदी आहे हमेशह कि किन खे यादि कयूं। ऐं अचानक 3-4 ॾींहं पहिरीं मुंहिंजे दिमाग़ में आयो कि लचवानी जी आहिनि ऐं मूंसां ज़िक्र बि कयो आहिनि कि ॾाढो शौक़ु अथनि, त मां चयोमानि तव्हां जुड़ो। ऐं कुझु प्रोग्राम में मां ॿुधो बि हुअमि उन्हनि खे। मां अर्ज़ु कंदसि राजेंद्र प्रेमचंदानी ऐं तुलसी नैनवानी जी सां कि उन्हनि खे सम्मान। भेण हिना अगनानी खे मंच ते आमंत्रित करणु चाहींदसि। असांजे हिकु सत्र जो संचालन अॼु हिननि कयो। अहमदाबाद मां भेण हिना अगनानी आई आहे ऐं हुते ऑल इंडिया रेडियो जी ॾाढी सुहिणी संचालिका आहे। कार्यक्रम जो संचालन सिंधियत सां सचो प्यार करण वारी असांजी भेण हिना अगनानी जे स्वागत लाइ मां आमंत्रित करणु चाहींदसि असांजे विच राजेंद्र प्रेमचंदानी जी ऐं तुलसी नैनवानी जी साईं कि मां पाण उन्हनि सां गॾु उन्हनि जो साथ ॾींदसि। अचो। इटारसी मां आयल श्याम शिवदासानी साहब खे आमंत्रित करणु चाहींदसि मंच ते, उहे अचनि ऐं ज्ञान जी सां अनुरोध कंदसि कि उन्हनि खे सम्मानित कनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित कंदसि मोहित शेवानी खे। आदरणीय भाउ भगवान दास सबनानी साहब जिन सां अनुरोध आहे ऐं असांजे विच में वेठल तुलसी नैनवानी साहब जिन सां अनुरोध आहे उहे अचनि ऐं मोहित खे सम्मानित कनि। हिन लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो, छो त ही सभिनी लाइ ॾाढियूं ताड़ियूं वॼाराईंदो आहे। पर अॼु हिते सचमुच असांखे हिन ते प्राउड आहे, फ़खुरु आहे। ऐं रमेश हिमथानी साहब खे बि आमंत्रित कंदसि, उहे बि अचनि मोहित खे मोहित जे हिन सम्मान में पंहिंजी सहभागिता ॾियनि। रमेश हिमथानी जी हिते बि कहिड़ी खपई ॾिसी वठि। हीअ सोचींदो हूंदो हिते कि मां हीअ मर्दानी शॉल छो खणा, ज़ाइफ़ाउनि वारी शॉल खणा त ज़ाल खे वञी करे घर त ॾेई सघंदसि। हिकु गिफ्ट हुनजे लाइ तयारु थी वेठो।